मीरखान शहर जे वाटर सप्लाई स्कीम ते कम कंदड़ टाउन कमेटी जे मुलाज़मनि तरफ़ां गुज़िरियल 2 महीननि खां पघार न मिलण खां कम छॾे हड़ताल करे शहर अंदरि पाणी जी सप्लाई बंदि कई वई, जंहिंजे करे शहर अंदरि पीअण जे पाणी जो शदीद बुरान पैदा थी वियो। इलाइक़ेवासी ॾूरान हंधनि खां पाणी भरण ते मजबूर आहिनि। कम छॾे हड़ताल कंदड़ टाउन कमेटी जे मुलाज़मनि अवामी आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त गुज़िरियल 2 महीननि खां पघार न मिलण करे रमज़ान जहिड़े भरियल महीने में उन्हनि जे घरनि में परेशानी जहिड़ी सूरत हाल आहे। पाणी बंदि थियण जी तकलीफ़ महसूस थिए थी, बाक़ी असां मुलाज़िम हल्कनि जी तकलीफ़ महसूस कंहिंखे बि नथी थिए। असांजी 2 महीनो आहे पघार बंदि आहे, रमज़ान शरीफ़ भलारो महीनो आहे, असां कंहिंखे था ॾियूं, न को MP आहे न को ॿियो को सार संभालण वारो आहे। 2 महीननि खां पघार कान्हे का, ऐं जून खां वठी असांजी वाधि कोन्हे। असां महिरबानी करे चऊं था असां जेको आहे सो ॾिनी वञे, वाधि बि ॾिनी वञे, पघार बि ॾिनी वञे। असांखे पघार 2 महीननि जी नथी मिले, असां परेशान थी विया आहियूं, बचड़ा काॾे कयूं, बुख मरनि था। को दुकानदार असांखे सौदो नथो ॾे, चढ़ूं था दुकान ते धिका ॾेई लाहे था छॾनि। असांजे घर में खाइण जे लाइ कुझु कोन्हे को, असां काॾे वञूं? असां बुख हड़ताल ते वेहंदासीं, पाणी न हलाईंदासीं, वाटर सप्लाई बंदि रहंदी। जेसि ताईं असांजा मसइला हल न थींदा असां वाटर सप्लाई न हलाईंदासीं। हिन चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं 2 ॾींहंनि अंदरि मुलाज़मनि जूं पघारूं जारी न कयूं वेयूं त कम छॾ हड़ताल जे दायरे खे वधाईंदे आणण ऐलानियल मुदे ताईं वाटर सप्लाई जे पाणी जी फ़राहमी बंदि कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk